सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया व सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यअमुरून बिल मअरूफ व यनहौन अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। अज़ीज़ाने गिरामी, ये मुजासाई थी। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु असां सभिनी जी हिन महफ़िल में हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर। आमीन आमीन। ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा सूरत आले इमरान की आयत नंबर 104 तव्हांजे साम्हूं इन फ़क़ीर तिलावत कई। इन पाक आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो त वलतकुम मिनकुम उम्मह, तमाम जा हिक उम्मत, हिक जमायत अहिड़ी हुजणु खपे। तमाम जा हिकिड़ी जमायत अहिड़ी बि हुजणु खपे। कहिड़ी जी? सुभान अल्लाह। असांजो मालिक तो फरमाए त ए मुसलमानो, ए मुंहिंजे नबी जे कलमे पढ़ण वारो, तव्हां मां हिकिड़ी जमायत अहिड़ी हुजणु खपे। ज़रूरत आहे इन जमायत जी, ज़रूरत हुजणु खपे। सुभान अल्लाह। मालिक केरु और कहिड़ी जमायत हुजणु खपे? रब फरमायो यअमुरून यदऊन इलल खैर, जेके माण्हुनि खे चङे कम ॾे सॾनि। यदऊन इलल खैर, नेकी ॾे, खैर ॾे, चङे कम ॾे माण्हुनि खे सॾनि। वयअमुरून बिल मारूफ, ऐं माण्हुनि खे नेकियुनि जो हुकुम कनि, चङनि कमनि जो हुकुम कनि।
वयनहून अनिल मुनकर ऐं माण्हुनि खे बुरायुनि खां गंदायुनि खां रोकिन। तव्हां में अहिड़ा माण्हू ज़रूर हुजण खपनि। इन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। अहिड़ा माण्हू हुजण खपनि जेके टे कम कनि। यदून इलल खैर, माण्हुनि खे ख़ैर ॾे सॾनि, चङाई ॾे सॾनि, नेकी ॾे सॾनि। ॿियो कमु कहिड़ो कनि? यअमुरून बिल मअरूफ, माण्हुनि खे नेक कमनि जो हुकुम ॾियनि, चङनि कमनि जो हुकुम ॾियनि त ही सुठा सुठा कम आहिनि, ये कम कयो। ऐं टियों कमु ही कनि जो यनहून अनिल मुनकर, ऐं माण्हुनि खे बुरायुनि खां गंदायुनि खां रोके। टे भेरा का ॻाल्हि वरजाइजे तो यादि बि थी वेंदी आहे। तव्हांजे यहाँ हुते ड्रप भॼावल सुनो वरी टियों भेरो तव्हां में अहिड़ी जमायत ज़रूर हुजे। केर थो फरमाए? तव्हां में हिकिड़ी जमायत अहिड़ी ज़रूर हुजे जेका टे कम करे, माण्हुनि खे नेकी ॾे सॾे, चङायुनि जो हुकुम ॾे, बुरायुनि खां रोके। या टे कम करण वारी हिकिड़ी जमायत तव्हां में ज़रूर हुजे। मौला जे इहे हुजनि त पोइ उन्हनि खे छा थींदो? रब फरमाए थो वउलाइक हुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाब। ये कामयाब है। अल्लाह इन्हनि खे सर्टिफिकेट कामयाबी इहो सर्टिफिकेट उहो कोन्हे जेको 8 ऐं 9 फेब्रुआरी ते मिलियो। 45 47 वारो तव्हांखे ख़बर आहे सभिनी खे, मूंखे सियाणा आहे। 45 में मिलियो त हे चढ़ी विया आहिनि, वरी 47 में चढ़ियल किरी विया, ड्रथल वरी चढ़ी विया। पाकिस्तान में अजीब जादू आहे। असांखे चरियो था सम्झो, असांखे पागल था सम्झो। असां हिन ई मुल्क जा माण्हू आहियूं। तव्हां जेका धोखेबाज़ी था कयो सभिनी खे ख़बर आहे। ये दुनिया जा सर्टिफिकेट, दुनिया जा फार्म बदलजी सघनि था रात जे पेट में। चढ़ियल रही पोन, रहियल चढ़ी वञनि। ये दुनिया जे हुकूमतुनि जा सर्टिफिकेट आहिनि। रब थो फरमाए त हिकिड़ो सर्टिफिकेट मां रब ॾींदो आहियां। कामयाबी जो सर्टिफिकेट, कामरानी जो सर्टिफिकेट, इहो जन्नत जो सर्टिफिकेट, इहो जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो सर्टिफिकेट खपे। कंहिंखे खपे? ख़ुदा ख़ुश कंदो। बस इन ते पैर पुख्ता करे बीजो, कामयाबी जो सर्टिफिकेट तव्हांजे हथ में मरंदो न। मलाइका सर्टिफिकेट खयूं बीठा हूंदा कामयाबी। साह पोइ निकिरंदो, सर्टिफिकेट कामयाबी जो अॻ में हथ में। जॾहिं सर्टिफिकेट तव्हांखे मिली वियो न इज़राइल तव्हांखे को मौत जी सख़्ती ॾींदो, न मुनकिर नकीर तव्हांखां पुछाणे में सख़्ती कंदा, न क़ब्र जो अज़ाब, न क़यामत जी हौलनाक हैबतनाक ॾिहाड़े में न तव्हांखां पुछाणो हूंदो, न हिसाब किताब हूंदो। तव्हांजे लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा खुली पवंदा। छो त कामयाबी जो सर्टिफिकेट तव्हां चाहियां तो त मुंहिंजे सभिनी बच्चनि जे हथ में इहो सर्टिफिकेट
तमन्ना आई आहे, मुझे दिल जी आस सही आहे। छो त मूं ज़िंदगी तव्हां सां गुज़ारी आहे, हाणे बाक़ी ख़ुदा ॼाणे केतिरा ॾींहं गॾु हुजूं। ऐं चाहियां थो त मुझे हर बच्चे वटि कामयाबी जो सर्टिफिकेट हुजे, उन खां आख़िर जो पुछाणो ई न थिए। मेरा तरीब यार सदिको मेरा दिल पर सही बात। छा तव्हांखे शौक़ु आहे कामयाबी हासिल करण जी? ऐं ही को शेर, को गज़ल, के बुजुर्ग जो कौल, के फकीह जो बोल न है, ही कादिर मुतलक रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम जो कलाम पाक। ऐं तव्हीं चाहींदो त इन मौज़ू ते मां तव्हांखे मदीने वारे साईं जूं खोड़ हदीसूं ॿुधाईंदुसि। रब जो कलाम, रब जो कलाम। अल्लाह फरमाए थो त ए मुसलमानो, तव्हां में हिकिड़ी जमात, हिकिड़ी टोली अहिड़ी हुजे ज़रूर। कहिड़ी हुजे मौला? रब फरमाए थो जंहिंमें टे खूबियूं हुजनि। यदहून इलल खैर, माण्हुनि खे नेकी ॾे सॾनि, चङे कम जे लाइ सॾनि, नेकियुनि जो हुकुम ॾियनि, बुराइयुनि खां रोकनि। इनके लाइ ज़रूरी आहे त उनखे पाण खे ख़बर हुजे त नेकी छा आहे, बदी छा आहे, ख़ैर छा आहे, शर छा आहे, उनखे पाण खे ख़बर हुजे। तॾहिं ॿिए खे सॾींदो, जंहिं पाण वटि ॼाण न हूंदी त ॿिए खे छा। पहिरीं पाण ॼाण हासिल करे त ख़ैर छा आहे, शर छा आहे, नेकी छा आहे, बदी छा आहे, ऐं अल्लाह कहिड़नि कमनि में राज़ी थींदो आहे, कहिड़नि कमनि में नाराज़ थींदो आहे, इहा ख़ुदि ॼाण हासिल करे उन खां पोइ इहा ॼाण ॿियनि ताईं वञी पहुचे। कंहिंखे ॾिसे बुरो कमु कंदे त हुनखे रोके त बाबा इहो कमु सुठो न आहे, वो सुस्त थी वञे त उनखे चुस्त करे, के सुतल खे सुजाग करे, रुगे ईअं चवे अस्सलातु खैरुम मिनन नौम, निमाज़ निंड खां भली आहे, इहो बांगो क़यामत जे ॾिहाड़े उथंदो, इन जी गिची सभिनी खां ऊची मथां ई हूंदी, परे खां पधरो हूंदो। हे केरु आहे? ऊची गिची वारो हे केरु आहे? चवंदासीं उहो आहे जेको माण्हुनि खे निंड मां उथारे निमाज़ जे लाइ सुजाग कंदो हो। रब फरमाईंदो इन बांगे खे बिना हिसाब जे जन्नत में। सुतलनि खे मरी विया, ख़ुदा हिदायत तो बांगा अॼु मरी विया, घटे विया, कामयाब थिया, छो त इहे ॿियनि खे नेकी जे लाइ सॾनि था, सुतलनि खे सुजाग कनि था। हय्या अल सलात, अचो निमाज़ ते, हय्या अल फलाह, अचो छोटकारे ते, नेकी जे लाइ पुकार आहे। जेको 3 साल लॻी तो बांग ॾे, उन ते पुछाणो न हूंदो, बिना हिसाब जे। जे तव्हांखे ख़बर पए त बांग ॾियण जो अजुर ऐं फ़ाइदो कहिड़ो आहे त तव्हां ॿिया सभु कम छॾे ऐं बांग ॾियण में मशगूल थी। जेको ॿिए खे चङे कम जे लाइ सॾे, नेकी जे लाइ पुकारे, सुठी ॻाल्हि सेखारे, बुरी ॻाल्हि खां मना करे, अल्लाह जो क़ुरान जो फरमाए त उलाइक हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाब, इहे ई कामरान, ये छुटकारे वारा जिनके अल्लाह ताला कामयाबी जो मुइदो ॿुधायो, जिनके कामयाबी ऐं कामरानी जी अल्लाह ताला ख़ुशख़बरी ॾिनी, ये केॾा वक़्त वारा आहिनि। छा तव्हां बि इन जमायत में शामिल थियण चाहियो था?
सही मुस्लिम में जामे तिरमजी में, सुनन इब्न माजा में, सुनन नसाई में हजरत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है। मदीने वाले साईं फरमाते मन रहा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। तव्हांजे आस पास में तव्हांजे साम्हूं ओड़े पाड़े में ॾिसो को बुरो कम पियो थो थिए त तव्हां उन खे हथ जी कुवत सां, बाज़ू जी कुवत सां रोकियो, उन खे ताक़त सां रोकियो। फ़इन लम यस्तति फ़बिलिसानिही, पर जेकॾहिं हथ सां रोके नथा सघो त पोइ उनखे ज़बान सां रोकियो। बुरे कम खे छा कयो? ज़बान सां रोकियो। फ़इन लम यस्तति फ़बिक़ल्बिही, भला जे ज़बान सां बि नथा झले सघो त दिल में त बुरो सम्झो। हिकिड़ो बुराई जो अड्डो तव्हांजे पाड़े में खुलियो आहे, मसलन नशे जो कारोबार थो थिए तव्हांजे पाड़े में, ताक़त सां रोकियोसि, पुलिस वटि छिकियोसि, कोर्ट में छिकियोसि, कुवत सां रोकियोसि। भला जेकॾहिं हू ॾाढो आहे तव्हां नथा पहुची सघो त पोइ ज़बान सां त चयोसि न भागा हे कमु न कर, ही कमु बुरो आहे, ज़बान सां रोकियोसि। भला जेकॾहिं ज़बान सां बि नथा रोके सघो त पोइ उनखे दिल में बुरो सम्झो वठो, दिल में उनखे मठियां सम्झो, नापसंद कयो त ही कमु सुठो न आहे। पर जेकॾहिं तव्हां दिल में बि उनखे बुरो नथा सम्झो, वज़ालिक अदअफुल ईमान, दिल में बुरो सम्झण इहो ईमान जो कमज़ोर तरीन तबको इहो आहे। कमज़ोर ईमान आहे इन जे दिल में जेको दिल में बुराई खे बुरो सम्झे। ॿी रिवायत में वलैस मिन वराइ ज़ालिक खरदलिन मिनल ईमान, न हथ सां रोके, न ज़बान सां रोके, न दिल में बुरो सम्झे, इन जे दिल में और जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे। इहो बेईमान आहे। चओ इहो बुराई खे न हथ सां रोके, न ज़बान सां रोके, न दिल में बुरो सम्झे, इहो केरु आहे? जवाब ॾियो मूंखे। इहो बेईमान आहे। ऐं मोमिन उहो आहे जेको बुराई खे रोकण जे लाइ हर मुमकिन कोशिश कंदो आहे, चङाई खे फैलाइण जे लाइ हर मुमकिन कोशिश कंदो आहे। इहा ईमान जी आला कैटेगरी आहे। इहो सचो पको पुख्तो मोमिन आहे। जो सल्लल्लाहु अलैहि साम्हूं परियों तव्हांखां ताक़त में कुवत में घणो आहे, पर मुड़ो न चओ सभु छा थींदो? लॾाए छॾींदो, ॻोठ मां लॾाए छॾींदो, मानी तव्हांजी रोज़ी बंदि करे छॾींदो। भला जेकॾहिं तव्हां कंहिं बुरे कम खां रोकियो था, कंहिंखे हू ॾाढो आहे, इन हक़ चवण में, सच चवण में तव्हांखे मारे छॾे त क़यामत जे ॾियारे में सभ खां आला जन्नत जो दर्जो तव्हांजे लाइ। पूरे तवजह कयो। साईं फरमाइनि था, हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है, सय्यदुश शुहदा हमज़ा इब्नु अब्दुल मुत्तलिब, शहीदन जो सरदार मुंहिंजो चाचो हमज़ो बिन अब्दुल मुत्तलिब, मुंहिंजो चाचो हमज़ो शहीदन जो, चओ शहीदन जो सरदार।
उन खां पोइ मुंहिंजे चाचे खां पोइ अगरि को शहादत जो आला में आला दर्जो आहे त उन माण्हू जो आहे वरजुलुन काम इला इमामिन जाइरिन फअमरहु वनहाहु फक़तलहु के ॾाढे के जाबिर के सरकश के वॾे माण्हू के हक़ चयईं पोइ उन हक़ चवण जे करे वो नाराज़ थी पियो इनखे मारे छॾियईं क़त्ल करे छॾियईं मुंहिंजे चाचे खां पोइ जेकॾहिं शान आहे त इन माण्हू जो आहे जेको हक़ चवंदे मारे मेरा दिल पर साईं समझ में आई है ना मुझे सोना हबीब हज ते आया हजत वदा हजतुल इस्लाम हज ते साईं जन आया वो जेमल शैतान के पत्थरियूं टुटियूं न हुजूर जन पंहिंजी डाची मुबारक ते सवार हुया जेमल नंढड़े शैतान के पत्थरी पिया टुटन त हिकिड़ो माण्हू आयो साईं जन के सॾु करे कि या रसूल अल्लाह मूंखे त ॿुधायो त भलो जिहाद कहिड़ो आहे साईं जन जवाब न ॾिनसि वरी हुजूर जन आया ॿियो जोरो विचो शैतान उनखे पत्थरी टुटनि पिया त वरी उहो माण्हू आयो या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त भलो जिहाद कहिड़ो आहे साईं जन जवाब न ॾिनसि वरी साईं जन वॾे शैतान जुमरतुल अक़बा वटि आया पोइ जेॾीमहिल पत्थरियूं टुटे ऐं सुवारी पंहिंजी ते चढ़नि पिया लांग वराइनि पिया फरमायो ऐं साईं ओ मूंखे सुवाल करण वारो माण्हू किथे आहे मूंखे सुवाल पे कयो किथे आहे पोयूं हुजे या रसूल अल्लाह मां मुंहिंजा सोना हबीब उहो सुवाल करण वारो न या रसूल अल्लाह माया काल कलिमत हक़्क़ुन तुक़ाल इंद दी सुल्तानिन जाइर भले का भलो जिहाद इहो आहे जो हक़ जी ॻाल्हि के ज़ालिम बादशाह जी हक़ जी ॻाल्हि चयो इन जहिड़ो ॿियो को जिहाद आहे भले का भलो जिहाद हक़ जी ॻाल्हि चओ ज़ालिम जे अॻियां हक़ चओ जाबिर जे अॻियां हक़ चओ विड़े थो त विड़े लड़े थो त लड़े जेल में विझे मारे छॾे मरण क़बूल आहे पर ॻाल्हि कबी हक़ जी कद में पैर का बकरी पंजे पाए बदबी हमरा बेटे पंहिंजी घरवारी के नमाज पढ़ घरवारी नमाज पढ़ अल्लाह जो फर्ज़ आहे मुला तू ही वञी काफ़ी आई तू ही नमाज वञी पढ़ हर का बकरी पंजे पाए बदबी वरी रोज़ ॿियो ॾींहुं थियो वरी ज़ाल खे चई वक़्त वारी नमाज पढ़ हर का बकरी पंजे पाए बदबी हिकिड़े ॾींहुं वियो सो बकरी का मोल ॾिठई ढूंढ ते मोल बदबू उहा खणी आयो उन में रस्सी विझी उन घरवारीअ जी खट जे पागे सां उनखे ॿधी छॾी ये जो पस्तावर उथी निंड मां जो उथी त बदबू धप हे जो हेठि ॾिसे त मोल बकरी ढूंढ मुंहिंजे खट जे पागे सां ॿधी पई मुड़स खे जी हे छा कया कि हर का बकरी पंजे पाए सां ॿधी ये पंजे पाए सां ॿधी मुंहिंजो बदबू धप जे करे सिर थो वञे मुंहिंजो दिमाग़ थो फाटे हेड़ी गंदी शइ थो अचे मुंहिंजे खट जे पाए सां ॿधी आहे जी तूं त चवंदी न त हर का बकरी पंजे पाए सां ॿधी त हीअ बकरी पंजे पाए सां ॿधी पई आहे तोखे छा थो शादी करे हिन मूंखे तकलीफ़ थी थिए चई जॾहिं नेकोकार जे घर में बेदीन ज़ाल हुजे मुड़स दीनदार ज़ाल बेदीन या ज़ाल दीनदार मुड़स बेदीन त उनखे ईअं तकलीफ़ थींदी आहे जीअं बकरी त आहे पंहिंजे पाए सां ॿधल पर तकलीफ़ तोखे थिए थी ॻाल्हि सची कई थी मां वाइदो थी कयां वरी न नमाज़ छॾी कहिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे कंहिंखे कंहिंजो जिन किथे रीझे
ॻाल्हि सम्झो था न? मिठा मदीने वारा साईं फरमाइनि था त तव्हां हक़ ऐं सच चओ, जेकॾहिं तव्हां हक़ ऐं सच चवंदा रहो तव्हांजो शुमार अल्लाह जे उन्हनि बाननि में थींदो जेके छुटल बाना कामयाब ऐं कामरान बाना। ऐं मदीने वारे साईं फरमायो, इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो, वल्लज़ी नफ़्सी बियदिही लतअमुरुन्न बिल मअरूफ वलतनहवुन्न अनिल मुनकर औ लयूशिकन्न अल्लाहु यबअसु अलैकुम अज़ाबन मिन्हु सुम्म तदऊनहु फला यस्तजीबु लकुम। साईं फरमाइनि था त माण्हुनि खे चङी ॻाल्हि चवंदा रहो, माण्हुनि खे बुरायुनि खां रोकींदा रहो, पर जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो, न कंहिंखे चङाई चवंदो, न कंहिंखे बुराई खां रोकींदो, अल्लाह पंहिंजो अज़ाब तव्हां ते मोकिलींदो। ऐं पोइ अहिड़ो वक़्तु अची वेंदो जो तव्हां अल्लाह खां दुआ घुरंदो पर रब तव्हांजी दुआ क़बूल न कंदो, तव्हांजी दुआ न क़बूल। भली रोई पिटे रब खे सॾड़ा कयो, दुआऊं घुरो, पर का दुआ तव्हांजी न गामंदी। जे दुआऊं क़बूल करणु चाहियो था त माण्हुनि खे हक़ जी ॻाल्हि चओ, सच जी ॻाल्हि चओ, बुराई खां माण्हुनि खे रोकींदा रहो। साईं फरमाइनि था, मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेकॾहिं तव्हां हक़ चवणु छॾे ॾिनो, सच चवणु छॾे ॾिनो, माण्हुनि खे बुराई खां रोकणु छॾे ॾिनो, अल्लाह तव्हांखे अहिड़े अज़ाब में गिरफ़्तार कंदो जो तव्हां दुआऊं घुरंदो, तव्हांजी का दुआ अल्लाह वटि क़बूल कंदो। अॼु तव्हांजो पुटु नथो निमाज़ पढ़े, तव्हांजी धीउ नथी निमाज़ पढ़े, कॾहिं चयो अथव ज़ाल खे छो नथी निमाज़ पढ़ी? कॾहिं तव्हां पंहिंजे भाउ खे चयो आहे दादा छो नथो निमाज़ पढ़ी? रख रखाव कयूं वेठा आहियो, हा कावड़जी न वञे। पुट इहा जेका चिशम पोशी आहे न, इहा आहे मुनाफ़िक़त। इहा छा आहे? जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो त पाण बि नेक थियो ऐं ॿियनि खे बि नेकी जी ॻाल्हि ॿुधायो। पोइ जे कंगो ॾींदे वार खुसे भली खुसे, हक़ चवंदे यार रुसे रुसे। सल्लल्लाहु अलैहि मुकमिल तवज्जो मूरे के ही रिवायत है, मुझे आका फरमाया था लम्मा वक़अत बनु इसराइल फिल मआसी, बनी इसराइल यानी असां ॾाढियूं क़ौमुनि में माण्हू गुनाहनि में पइजी विया, माण्हू छा कयूं गुनाहनि में पइजी विया। ओ नहाहुम उलमाहुम, उन्हनि जे आलिमनि उन्हनि खे रोकियो, बाबा हे कमु सुठो न आहे, ईअं न कयो। मौलवी आलिम जेकी हुआ उन्हनि खे रोकियो। फलम यंतहू, माण्हू न रुकिया, आलिमनि रोकियो पर उहे न रोकिया। आलिमनि उन्हनि खे मना कयो त गुनाहनि खां बचो, ही कमु न कयो, पर हुननि आलिमनि जी ॻाल्हि पोइ उहे मौलवी वरी उन्हनि सां गॾु वेंदा, उथंदा वेंदा, मना नथा मञनि, खॾ में पवनि, उन्हनि सां यारी, मौलवी उन्हनि सां यारी रखी वेठा हुआ। उहे जेके हक़ सच चवण वारा उन्हनि बि उन्हनि सां यारी रखी। हज़रत दाऊद ऐं हज़रत ईसा बिन मरियम जे ज़बानी उन्हनि मौलवी जे मुक़ाबिल लानत करे छॾी। उहे आलिम, उहे राहिब, उहे अॻवान
कोई मजहबी पेशवा, कोई मौलवी, कोई मुबल्लिग, उन्हनि ते बि हज़रत दाऊद लानत कई, हज़रत ईसा बिन मरियम उन्हनि ते लानत कई। ऐं जेकी हक़ सच चवण खां रुकजी विया, उन्हनि मुजरिमनि सां उन्हनि जहिड़ा बणिजी विया, खाधा पीता शादियूं गमियूं उन्हनि सां उन्हनि जहिड़ा बणिजी विया। इहा ॻाल्हि मदीने वारे साईं कई त साईं जन टेक लॻाई वेठा, ओचितो हुज़ूर सिधा थी वेठा, ओचितो मदीने वारा साईं सिधा थी वेठा। वकान मुत्तकिअन फक़ाल ला वल्लज़ी नफ़्सी बियदिही हत्ता तअतरूहुम अलल हक़्क़ि तर्रा। तव्हां इएं न कजो, हुज़ूर जन सिधा थी वेठा, फरमायो ख़बरदार तव्हां इएं न कजो, हक़ चवंदा रहिजो, जे नथा मञनि त उन्हनि सां उन्हनि जहिड़ा न बणिजो, मुनाफ़िक़ त न कजो, हक़ सच चवंदा रहिजो। मां मोहम्मद जा ग़ुलाम इएं थींदा आहिनि, मुस्तफ़ा जा आशिक़ इएं थींदा आहिनि, जो बातिल वारनि सां दिल ऐं उन्हनि सां सुलियो न कंदा आहिनि, उहे हक़ चवण वारा हक़ चवंदा रहंदा। उन्हनि जन हक़ चवण छॾे ॾिनो, उन्हनि खे उन्हनि जे नबीअनि लानतूं कयूं, फिटकार विधी। पर मां मोहम्मद करीम मुंहिंजा आशिक़ ख़ैरतमंद आहिनि, मुंहिंजा ग़ुलाम ख़ैरतमंद आहिनि। उहे मुजरिमनि खे हक़ चवंदा, नथा मञनि त उन्हनि सां बाइकाट कंदा। तूं हक़ नथो मञी, मूंखे तूं नथो मञी, नख़लो व नतरुकु मन यफ़जुरक, मुंहिंजा मौला जेको तुंहिंजो बेफ़रमान आहे, नख़लो उनखे छॾे थो ॾियां, नतरुकु उनखे तरक थो करे छॾियां जेको तुंहिंजो नाफ़रमान आहे। हर रात मित्र में तव्हां इहा दुआ घुरंदा आहियो, दुआए क़ुनूत में नख़लो व नतरुकु मन यफ़जुरक। कूड़ न हणंदा कयो, मुजरिमनि सां गॾु वेठा हुजो, उन्हनि सां दिल लॻा वेठा हुजो, वरी अल्लाह जेका बाहूं ॿधी चओ त मौला मुजरिमनि खे मूं छॾे ॾिनो आहे, इहो कूड़ न हणंदा कयो, मूं मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियो त तव्हां हक़ ऐं सच जी राह ते क़ाइम आहियो। बेशक सुभान अल्लाह। हाणे थक थी हक़ चइबो, ॻाल्हायो मूंसां फ़ाइदो कयो। हाणे थक थी हक़ चइबो, ऐं जेकॾहिं को नथो मञे न, कुझु त ग़ैरत ॾेखारे न। तुंहिंजी दुनियावी ॻाल्हि साल न मञई, हिकिड़े ॾींहुं लूणु सवाइ विझी ॾेई, ॿिए ॾींहुं वरी मिर्च सवाइ विझी ॾेई, पादर हणंदेसि भाई रोज़ रोज़ मूंखे मिर्च थी खाराई चवंदोसि, ऐं रोज़ निमाज़ नथी पढ़े। तुंहिंजो पुटु, तुंहिंजी न्याणी, तुंहिंजो भाउ, तुंहिंजो घर जो भाती, क़यामत जे ॾिहाड़े में हिकिड़ी औरत पंहिंजे बदअमली जे करे जहन्नम जे मलाइक वठी हलंदा, चवंदी मौला मूंखे अकेलो छो थो मोकिली, मुंहिंजे मुड़ुस कॾहिं मूंखे निमाज़ जे लाइ कोन चयो, मुंहिंजे पीउ मूंखे हक़ सच कोन चयो, मुंहिंजे भाउ मूंखे हक़ सच कोन चयो, मौला मूंखे अकेलो छो थो मोकिली, हिननि खे बि ॻाल्हाए त गॾिजी वञो न। हिकिड़ी औरत 5 मर्दनि खे पाण सां गॾु दोज़ख में वेठी हूंदी। ये न चो तो बस तस्वीर पढ़ी तो तू बस हाफिज साहिब थी तू फकीर आई तू करमी आई साजी चादर पायूं गाटड़ो हेठ के बैठो ही कुछ गैरतमंद थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो फकीर आयो हज़रत साईं जन खे ॻाल्हि पियो ॿुधाए, चईसि मूंखे हीअ ॾाढ़ी मुंहिंजी ज़ाल रखाई आहे। तव्हां चओ त ज़ाल जो मुरीद आहे, भली चओ ज़ाल जो मुरीद पर आहे, हीअ ॾाढ़ी मूं ज़ाल जे चवण ते रखी आहे, हे मूं निमाज़ी थियो आहियां ज़ाल जे चवण ते, मां तव्हांजो मुरीद थियो आहियां ज़ाल जे चवण ते। सुभान अल्लाह। साईं फरमाया कीअं भला? चईसि ॻाल्हि इहा आहे त मूं शादी कई तव्हांजी हिकिड़ी मुरीदाणी सां, पोइ शादी जॾहिं थी वई, घर जेॾी महिल ज़ाल मुंहिंजी रोए वेठी, जेॾी महिल चवां थी मां ॻोठ जो वॾेरो आहियां, चङो मुड़ुसु आहियां ॻोठ जो, मूं ज़ाल खे
हिकिड़ी सारी मुंहिंजी दिलड़ी बि थी वई दिलड़ी बि थी वई जेॾी महिल जा रोए वेठी मुंहिंजो हुई छा जे लाइ मां वॾेरो आहियां तोखे लटा कपिड़ा सोन चांदी माड़ी बंगलो जेको चई छॾिया जीअं चवंदी अची रो बस जेॾी महिल छा रोए वेठी आख़िर हिकिड़े ॾींहुं चयो मां मुंहिंजी घर वारी रोई छा जे लाइ ॿुधाए त सही सबबु कहिड़ो आहे जी ॻाल्हि इहा आहे त मां आहियां हज़रत महबूब इलाही असां पाण में 3-4 सरतियूं साहेड़ियूं हिक जहिड़ियूं हुयूंसीं उन्हनि सभिनी जी शादी थी सभिनी खे मुड़ुस ॾाढ़ियुनि वारा मिलिया नेक निमाज़ी मिलिया मां हिकिड़ी उन्हनि मज़ा जो मूंखे मुड़ुस तूं मिलियो ई न तोखे ॾाढ़ी आहे न तो निमाज़ मां रोआं इन जे लाइ मुंहिंजी क़िस्मत जो मूंखे मुड़ुस नेक न मिलियो मुड़ुस मूंखे दीनदार न मिलियो इन जे करे मां रोआं ॿियो मूंखे तो गंज ॾेई छॾियो आहे न सोन खपे न चांदी खपे न माड़ी न बंगलो न को ज़री ज़रफ़त रेशम पट कुझु न खपे बस तूं निमाज़ पढ़ तूं ॾाढ़ी रखाए मूंखे इन ॻाल्हि में ख़ुशी थी किसी ज़ाल अहिड़ी नसीहत कई मुंहिंजे दिलि ते उनजो अहिड़ो असरु थियो जो मूं चयो जेकॾहिं मुंहिंजे हथ में हुजे त हींअर छिके ॾाढ़ी खे मुठ कई नसीहत वरी जल्दी असर थी करे दिल पर साईं जी वाहिद जैसी नसीहत असर करे चईंसी मूं चयोमांसि त मुंहिंजो तोसां वाइदो आहे अॼु खां वठी ॾाढ़ी न कूड़ींदुसि न कटींदुसि तोसां वाइदो आहे अॼु खां वठी निमाज़ न छॾींदुसि चईंसी उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं उन निमाज़ छॾी आहे न मूं ॾाढ़ी खे कटियो आहे ॾाढ़ी पूरी सुन्नत मुताबिक़ पोइ मूंखे चई हाणे मुंहिंजे मुर्शिद वटि हल जलसो थींदो आहे 12 जी राति मूंखे वठी आई वरी तव्हांजो मुरीद बि थियो आहियां हाणे त खीर में खंड राति थींदी आहे ज़ाल उथंदी आहे तहजुद ते मूंखे बि उथारींदी आहे तहजुद ते पोइ असांजी ताज़ी शादी आहे गुस्ल जी हाजत हुजे पहिरीं गुस्ल कंदा आहियूं ॿई ज़ाल मुड़ुस पोइ तहजुद ते वेही हूअ बि दुआ घुरंदी आहे अखियुनि मां ॻोड़ा ॻारींदी आहे मां बि दुआ घुरंदो आहियां अखियुनि में लुड़क अची वेंदा आहिनि साईं असांजी ज़िंदगी एॾी ख़ुशगवार बणिजी वई आहे जो वक़्त जो बादशाह बि एॾे सुकून में न हूंदो जहिड़ो मां पंहिंजे घर वारी सॼो मिठा वधा जेकॾहिं तूं नेक आहीं न त तुंहिंजा बच्चा बि नेक हुजणु खपनि हिकिड़ो फ़क़ीर पियो हज़रत साईं जन सां ॻाल्हि करे चई त साईं मां मुरीद तव्हांजो थियो तव्हां फरमायो त निमाज़ पढ़ो निमाज़ शुरू कई तव्हां फरमायो त ज़ाल खे निमाज़ पढ़ायो पुटनि थी उन्हनि खे निमाज़ पढ़ायो घर ॾे वियुसि उन्हनि खे चयो मां निमाज़ पढ़ो हिकिड़े न पढ़ी ॿिए ॾींहुं चयो मान टियों ॾींहुं चयो मान पर न मुड़िया पोइ हिकिड़े ॾींहुं मूं हीअं कयो जो टपड़ ॿधम थेलो तयारु कयो पंहिंजा लटा कपिड़ा थेलो तयारु कयो मूंखां ज़ाल पुछियो त थेलो काॾे सफ़र ते थो वञे छा ॻाल्हि आहे चई बसि हाणे तव्हांखे मां नथो वणा त मूंखे वरी तव्हां नथा वणो बसि अॼु मूंखे ॾिसी वठो जेको ॾिसणो अथव पुट न्याणियूं ज़ाल सभई अचे गॾु थिया बाबा ख़ैर त आहे छो छॾियूं चई बसि मूंखे ॾिसणो अथव अॼु ॾिसी वठो मां वरी हिन घर में मोटी वई ॻाल्हि त ॿुधा ख़ैर त आहे छो थो छॾियूं वञी पोइ असांजो वॾो आहे चई मूंखे वॾो सम्झो आहे त मुंहिंजो चयो मञो आहे न हाणे क़यामत जे ॾियारे मुंहिंजी ज़ाल जहन्नम जी बाहि में वञे मां ॾिसां मुंहिंजा बच्चा मुंहिंजा चिकर जा टुकड़ा मुंहिंजूं न्याणियूं जहन्नम में वञनि मां वेही ॾिसां मूंखे इहा ॻाल्हि कोन वणंदी तंहिंजे करे तव्हां निमाज़ नथा पढ़ो तव्हांजी खे मुंहिंजो दीन नथो वणे तव्हां मूंखे नथा वणो मां अॼु बसि घर छॾियूं थो वञा वरी न ईंदुसि मोटी तव्हांजे दर ते जे मूंखे अखियुनि में ॻोड़ा अची रोआं पियो आख़िर वक़्तु घर जा भाती हुया ज़ाल रुनी पुट रुना कि बाबा हाणे बसि छॾे न वञ असांजो वाइदो आहे निमाज़ न छॾे उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं सभई नंढा वॾा सभु निमाज़ अजब ॻाल्हि आहे तोखे साल थियनि साईं तोखे 20 साल थियनि दिलि पर साईं मुरीद आहियां साईं 15 साल थियनि दिलि पर आबाद वेंदो आहियां साईं एतिरा साल थियनि
तो जने चयो ही न मनो न तुझी ज़ाल नमाज पढ़े न तुझो पुट नमाज पढ़े तू करमी छो दो सदाई तू मुरीद छो दो सदाई खोड़ दरगाह हुई केर नमाज ला तो न चवे उन्हें दरगाह जो मुरीदी मुझे तो इजाजत मुझे मुरीद न थी वोट नहीं तो कर मुझे तुझे नजराने दी चंदे की जरूरत है होने का मां तुझे पैसा जो भूखे होया तू नमाज न पढ़ी नहीं मां वजा मदीने शरीफ में मां मुझे पूछे तुझा करम इकड़े बुजुर्ग के मुठो मस्जिद नबवी शरीफ के आखिरी हिस्से में बैठो मुकदे वक्त मवाज शरीफ के नींदे न ॾिठो कोई ते अचे नमाज पढ़े वरी कोई वापस मोटी वञे मूं पुछो मां साईं तव्हां मवाज शरीफ ते साईं जे रूबरू सलाम करण कोन था वञो ये साईं मां छा कयां मुंहिंजा मुरीद चयो न था मुंहिंजे ॿिया कहिड़ो कमु खणी वञा हुजूर जी के केड़ो कम खड़ी आ गया सुभान अल्लाह तो मिठा मुरीद सदाई तू अमल में करी तू नमाज न पढ़ी फर्ज नमाज छड़ी में कोई मुरीद सदाई तू फर्ज नमाज न पढ़ी एरे ॾिसो ये मुझे हथ था ना मुझी बाह मुझे ॾाढी प्यारी है इनमें मुझे साह के न के टुंडड़ी लगे ना मुझे ईज़ा आई खुदा जो कसम को मुझे ये हथ कट्टे विझे तब एतरो मुझे दुख न थींदो जो तवा नमाज न था पढ़ो मुझे तवा दाढ़ी कटो मुझे मुझे मुरीद सदाई मुझे नबी जी सुन्नत मुझे नबी जे दीन के छड़े जो असांजी यारी दुनिया में न हुजे पर मशर में कटो मुस्तफा जे नवा मुझे झंडे जी छाव जे कटो सुभान अल्लाह साबिर मुजाहिद आई जेंगी मदीने वाला साईं पंजे गुलामन के हौज़े कौसर जा प्याला भरे प्यारी दा मुझी दिल चवंदी याद मुझे हर बच्चे के महबूब जे पाक हथन सा कौसर जो प्याला आमीन आमीन सल्लल्लाहु अलैहि नमाज न चली जाओ नमाज जमात सां पढ़ो बते बते पंज वक्त नमाज जमात सां पढ़ंदो ऐं पंहिंजे बच्चन खे बि हक़ सच चवंदो पंहिंजे औलाद खे बि नमाज़ी बणाईंदो पंहिंजे घर जो माहौल दीन वारो इस्लाम वारो तव्हां नंढा वॾा सभु सुन्नत ऐं शरीयत मुताबिक़ हुजो तव्हांजे घर ते अल्लाह जी रहमत पई वसे जी कबूल सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि
सत परावन नंगन खे निहारण नहूसत कुदूरत वारो कान दिल में न खोड़ियो कुदूरत वारो कान दिल में न खोड़ियो न टोड़ियो का जोड़ी न टोड़ियो सुभान अल्लाह टुटल जेकी आहिनि वञी तने खे जोड़ियो टुटल जेकी वञी तने खे जोड़ियो न टोड़ियो का जोड़ी कहीं भाव खां भाव खे जो छिने थो उन्हीअ दीन पंहिंजे खमड़ो आ मोड़ियो उन्हीअ दीन पंहिंजे खम आहे मोड़ियो अज़ाज़त तुराबत छिनण ॾो आहे न महबत वारनि जे दिलुनि खे मरोड़ियो न महबत वारनि जे दिलुनि खे मरोड़ियो न टोड़ियो का दिलड़ी न टोड़ियो अजायन कमन खां कयो प्यार किनारो मखण को न मिलंदो जे पाणी विलोड़ियो मखण को न मिलंदो जे पाणी विलोड़ियो न टोड़ियो का जोड़ी न टोड़ियो करम लाहे कोने कंहिंजे बिन में फकीरन जो छालाए था रत रोड़ियो न टोड़ियो सुभान अल्लाह असांजो सबक इहो आहे ए तालिब दुनिया जा सब कुछ न समझ नाणो हर कंहिं लिखियो आहे रब हिकु आब पियो दाणो को शाह को गदा हर कंहिं जो नसीब आहे राज अंदर रुसवा को राजन जो राणो को ताजन तख्तन ते को भागन बख्तन ते को खुशियन में खंदा को वेठल बेगानो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि नबीअ जो जेको गुलाम कहिड़ा जन्नत उन्हीअ रहमत नबीअ जो जेको गुलाम आहे अबे अमड़ खे जहीं जन्नत हराम आए कुरान हक़ आ कुरान सच आ
आसमानी इहो दस्तूर जिंदगी जो इहो इलाही कलाम आहे ओ नबीअ जो जेको गुलाम आहे आका जो जेको गुलाम आहे अमड़ जे जगम में जेका जन्नत वही त मोटी मिलणो आहे मुश्किल अमड़ वही त वरी अम्मा न मिलंदई अबो वियो त वरी अबो न मिलंदई अमड़ जे कदम में जेका जन्नत वही त मोटणी मोटी मिलण माला अबो अमड़ अज सुभां मुसाफ़िर अबो अमड़ सुभां मुसाफ़िर जो उन्हनि जी उॾाम आहे जो उन्हनि जी उन्हीअ रहमत उन्हीअ जन्नत नबीअ जो जेको आका जो जेको भलनि मथी दी भलाई आहे बुरा करे था वञनि बुराई असुल नसुल मां ख़ता न थींदी ऐं बद नसुल बद कलाम आहे ऐं बद नसुल बद कलाम आहे फज़ूल ख़र्ची में मुफ़लिसी अबे अदब लाइ बद नसीबी वॾनि जी जेको करे न इज़त वॾनि उन्हीअ जो तख़्तो धड़ाम आहे उन्हीअ जो तख़्तो तू कर मुला कर सब्र शुक्र पियो इहा तरीक़त जी वाट आहे कहीं सरब जी न कर शिकायत कहीं सरब जी न कर शिकायत मिलंदो आला मकाम आहे मिलंदो आला उन्हीअ रहमत उन्हीअ जन्नत नबीअ जो जेको नबीअ जो जेको बेटा हे शेर मुखे तव्हांजे लाइ पंहिंजे खून जिगर सां पंहिंजे दिलि जे गहराइण सां लिखिया आहिनि इहे पढ़ो पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो हर गज़ल में हर शेर में हिकिड़ी नसीहत आहे हर सिट में हिकिड़ी नसीहत आहे ऐं हर सिट क़ुरान जी आयत जो तर्जुमो आहे या हदीस जो तर्जुमो आहे मिठा त अॼु तव्हां मूंसां इहो पको वाइदो करे निकिरंदव त तव्हां उन जमायत में शामिल थींदो जेका जमायत हक़ ॾे ख़ैर ॾे ॿियनि खे ख़ैर ॾे सॾींदो जी माण्हुनि खे नेकी जो अमुर कंदो माण्हुनि खे बुराई खां रोकींदो इहे टे कम तव्हांजे पारां ऐं छोटकारे जो चिठो मुंहिंजे करीम रब जे ख़ुसूसन जेकी ख़लीफ़ा सॻोरा आहिनि उन्हनि सां मां अञा कचहरी कंदुसि शाम जो लंगर पाणी खाओ ताज़ा तवाना थियो तव्हां सां वरी मूंसां कचहरी करणी आहे सो अल्लाह ताला जल शानो शाल असां सभिनी खे मुस्तफ़ा करीम जे ॾिसण रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी बाट वठण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए चलो उहे कम कयूं जंहिंमें अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैहि इल्ला
ऐं जन बि दुआ जे लाइ सदा कई करीम रब तू करम सारी जमात ते मेरे नजर फरमा कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा दे दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलात तू माफ कर कोई कम करा जिनमें तू राजी तू हबीब राजी मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके अज जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं असांखे उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे मुंहिंजा मौला असांखे उन मुफ़्लिहीन जमायत में शामिल कयो जेकी ख़ैर जे रस्ते ॾे सॾण वारा नेकियुनि जो अमर करण वारा बुराइयुनि खां रोकण वारा मौला असांखे उन जमायत पाक में शामिल कयो असांजे बच्चनि खे बि दीनदार बना सोने नबी जे दर जी सच्ची गुलामी इत्तबा ताबेदारी फर्मा बरदारी नसीब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك